जी नाज़रीन, पूरे सिंध जियां रूरल हेल्थ सेंटर शाहपुर चाकर में भी पैरामेडिकल अमले ऐं डॉक्टरनि तरफ़ां इस्पतालुनि खे ताला हणी पंहिंजे मुतालबनि जी मंज़ताल अॼु 3 ॾींहं बि एहतिजाज हिननि जो जारी आहे। हिते पैरामेडिकल अमले जा जेके अॻुवाण बीठल आहिनि उन्हनि जो चवणु आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं हेल्थ डिपार्टमेंट जेके असां सां ॻाल्हियूं कयूं हुयूं, जेके असांखे उन्हनि सुहाना ख़्वाब ॾेखारिया, उहे कुझु वक़्तु हलाए 1-2 महीना हलाए उहे जेके असांखे आसरनि में हलायूं, ऐं हाणे जेको आहे सो जॾहिं कोरोना जी वबा तमामु थोरी घटि थी आहे त हू पंहिंजे जेके कयल वाइदनि तां फिरी विया आहिनि। अॻुवाण ऐं जेके लेडी नर्सिस आहिनि उहे हिते बि मौजूदु आहिनि। असां हुन खां पुछंदासीं हुननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। अॼु असांजो 3 ॾींहं आहे हड़ताल जो। अॼु फ़िलहालु OPD बंदि आहे। जेकॾहिं असांजा जाइज़ मसला हल न थिया त असां मुकमल बाइकआउट कंदासीं पूरी सिंध जो। हड़ताल ते OPD बिल्कुलु बंदि लॻी पई आहे। गवर्नमेंट अॻु में बि असांखे दिलासा ॾेई, आसरा ॾेई, असांखे रिस्क अलाउंस ॾेई, 3 महीना रिस्क अलाउंस ॾेई, उन खां पोइ वरी असांजो कटौती कई आहे, बंदि कयो आहे। ऐं हींअर असांजो मुतालबो इहो आहे त असांखे रिस्क अलाउंस जो जेको नोटिफिकेशन वापसि वरितो वञे, ऐं उन खां अलावा सर्विस स्ट्रक्चर आहे, हेल्थ प्रोफेशनल अलाउंस आहे, उहो बि असांखे कोन थो मिले। ऐं उन खां अलावा लेडी हेल्थ वर्करनि जा काफ़ी मसइला आहिनि जेके अॼु ॾींहं ते अञा ताईं हल न थिया आहिनि। 3 ॾींहं स्ट्राइक खे ऐं गवर्नमेंट खे का बि जूं कान थी सुरे, असांजो को मसालो हल नथो कयो वञे। असां अपील था कयूं मैडम अज़रा पीचो हेल्थ मिनिस्टर खां ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खां त असांजा हेल्थ जा जेके मुतालबा आहिनि, जाइज़ मुतालबा आहिनि, उहे मंज़ूर कया वञनि ऐं असांखे एहतिजाज ते मजबूर न कयो वञे। असां गवर्नमेंट ऑफ सिंध खां मुतालबो था कयूं त जेके बि असांजा मुतालबा आहिनि, जीअं असांजो रिस्क अलाउंस 3 महीना ॾेई बंदि कयो अथनि उहो, उन खां अलावा जेके असांजा लेडी हेल्थ वर्कर्स जा मसइला आहिनि, असांजो जेको सर्विस स्ट्रक्चर आहे, पोइ असांजी सर्विस काउंट कनि, ऐं असांजो बि जीअं फोती कांतो आहे या असांजो जीअं हूंदो आहे त असांजे जेके असांजा पोयां आहिनि उन्हनि में असांखे कंहिं ख़ानदान जेके माण्हूअ खे नौकिरी ॾियनि, असांजे पेट्रोल जा मसइला हल कनि, असांखे जेको PSO कार्ड हिननि असांखां लिखत में बि वरितो त तव्हांखे PSO कार्ड खपे उहो, ऐं उन सां गॾु असांजा जेके बि जाइज़ मुतालबा आहिनि असां गवर्नमेंट ऑफ सिंध खां मुतालबो था कयूं, उहे असांजा फ़ौरी तौर ते हल कया वञनि। पोलियो को टीका लगाने बच्ची को, और इनकी एहतिजाज चल रहा है, समझ लेके जाए। गवर्नमेंट से अपील करते हैं कि मेहरबानी करके अस्पताल में इनके मुतालबात पूरे करें जायज़, और लोग परेशानी से समझ लेके जाए दरबदर हो रहे हैं। बच्चे लेके मैं तो मोटरसाइकिल पे आया हूँ, पर ये लेडीज़ भी समझ लेके जाए काफ़ी परेशान लगी पड़ी है। मेहरबानी करके फिलफौर इनके मुतालबात पूरे किए जाए। दवा वठण आया हूँ। हिते छा दवा कोन थी मिले यार? ना फ़िलहालु ॿुधाइनि त हड़ताल लॻी पई आहे, छुटी आहे। हड़ताल लगी पे छुट्टी है जी। घणो परे खां आया? तक़रीबन 3 किलोमीटर आहिनि शाहपुर चाकर खां, ॻोठ मालाडारी। असांखे हेल्थ अलाउंस आहे, रिस्क अलाउंस ऐं जेके ॿिया जेके हिननि जा मुतालबा आहिनि उहे अगरि फौरी तौर ते जेकॾहिं मंज़ूर न कया विया त हीउ जेको आहे सो पंहिंजे एहतिजाज जो दाइरो वधाईंदा। इस्पताल ते त हिननि जे एहतिजाज जे करे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां ऐं मुख़्तलिफ़ जायुनि तां ईंदड़ मरीज़ जेको आहे सो सुबुह खां वठी हिते दरबदर आहिनि। हिते डॉक्टर ऐं अमले तरफ़ां हड़ताल आहे, इस्पताल खे ताला लॻल आहिनि। उन्हनि मरीज़नि जो बि चवणु आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध हिननि जा मुतालबा मञे त जीअं असांखे जेको आहे सो वक़्तु सिर असांजो इलाजु